अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं आहियां अली हसन अब्बासी। तव्हां जेकॾहिं पहिरियों दफ़ो मुंहिंजी ऑडियो चैनल ॿुधी रहिया आहियो ऐं ॾिसी रहिया आहियो त महिरबानी करे मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं ऑडियो पसंदि अचे त लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में वञी पंहिंजी राय खां आगाह कंदा। ज़िंदगी खे महसूसु करण जो 11हों तरीक़ो, पंहिंजी अकेलाइप मल्हायो। माण्हू लाइ त का बि शइ सरासर न आहे, हर को ख़ासि ऐं इनफ़रादी आहे। जॾहिं असीं पंहिंजी इनफ़रादियत खे सुञाणंदा आहियूं त दरअसल असीं पंहिंजी अकेलाइप खे बि सुञाणे वठंदा आहियूं। हेठियनि जुमिलनि खे वर्जायो जेके अव्हां जी अकेलाइप खे क़बूल करण में अव्हां जी मदद कंदा। मां दुनिया जे मथां वेठो आहियां, मुंहिंजो कंहिं सां बि को तालुक़ु न आहे, न कंहिंजो मूं सां को तालुक़ु आहे। उहो सभु चवण महिल पंहिंजे तसवर खे कतब आणियो ऐं सम्झो त तव्हां दुनिया जे मथां वेठा आहियो। ॾाढी आज़ादी महसूसु कंदव। ज़िंदगी खे महसूसु करण जो 12हों तरीक़ो, पंहिंजो पाण खे वरी ॻोल्हियो। कुझु अहिड़ो कयो जेको तव्हांजे ज़ात खां हटियल हुजे। ही कुझु शयूं करे ॾिसो। पंहिंजे लिबास जो अंदाज़ मटायो। वारनि जो स्टाइल केतिरे अरसे खां साॻियो अथव, साल खां वठी, उहो मटायो। को नओं दोस्त ॻोल्हियो अहिड़ो जेको अव्हां जहिड़ो न हुजे। का नई मशहूरियत ॻोल्हियो। पंहिंजो मेकअप आफ्टर शेव मटायो। छा तव्हां सदाईं गहरा रंग पाईंदा आहियो? कुझु हल्का रंग पाए ॾिसो ऐं फ़र्क़ु महसूसु कयो। का मुख़्तलिफ़ होटल घुमी ॾिसो, का अलॻि जाइ ॻोल्हियो। तब्दीली ताज़ी हवा में साह जियाऊंदी आहे। उन मां आंदल तोहफ़े खे माणियो ऐं उन जो लुत्फ़ वठो। ज़िंदगी महसूसु करण जो 13हों तरीक़ो, पंहिंजी कावड़ इस्तेमालु कयो। असीं घणो करे पंहिंजी कावड़ खां ॾिनल हूंदा आहियूं, जॾहिं त उहा हिकु ताक़तवर तरीन शइ आहे। जॾहिं बि उहा थींदी आहे त असीं जज़्बनि जे गाॾड़ मिक्सचर जे करे मुंझी पवंदा आहियूं। उन्हनि में रोक, नफ़रत, ॻोही हुजण जो अहसासु ऐं ख़ुदि ई शामिलु हूंदा आहिनि। हाणे जो कावड़ अचेव त ही 4 ॾाका चढ़ी ॾिसो। पंहिंजी कावड़ खे क़बूलियो ऐं उहा महसूसु कयो। मञो त उहा तव्हांजी पंहिंजी सघारी क़ुवत आहे। तसवुरु कयो तव्हांजे अंदर में हिकु ॿरंदड़ जबल आहे जेको अव्हां खे ताक़त ऐं तवानाई सां भरे रहियो आहे। हाणे जेको शुरूआती धमाको अव्हां कंदव उहो अव्हां जे ज़हन खे साफ़ कंदो त जीअं अव्हां बाअसर नमूने सां जामे ॻाल्हि करे सघो। पंहिंजी कावड़ खे तामीराती अंदाज़ में इस्तेमालु करणु सिखो। ज़िंदगी महसूसु करण जो 14हों तरीक़ो, रोशनीअ जो शावर वठो। जॾहिं बि पाण खे मथ भरो करणो हुजेव, यानी पाण खे सघारो करणो हुजेव या कंहिं मसइले ते रोशनी विझणी हुजेव त रोशनीअ जे शावर वठण जी कोशिशि कयो। तसवुरु कयो त तव्हां रोशनीअ जे शावर हेठि बीठा आहियो। रोशनीअ जा अछा ककर तव्हां मथां किरंदे अव्हां खे पंहिंजे घेरे में वठी रहिया आहिनि। रोशनीअ जे भाकुर खे महसूसु कयो। ॾिसो उहा अछी रोशनी इंदलठ जे रंगनि में मटिजे पई। रंगनि खे महसूसु कयो ऐं माणियो। जॾहिं तव्हां ज़हनी नमूने तयारु थियो त शावर बंदि करे छॾियो। पंहिंजे साथियुनि खे अछी रोशनीअ जे शावर हेठि रखो ऐं पंहिंजे कम में फ़र्क़ु महसूसु कयो।